10 अप्रैल सन 1967 ते असांजी सिंधी ॿोली भारतीय संविधान में तस्लीम कई वई। 10 अप्रैल सिंधी ॿोलीअ जो ॾींहुं मल्हाईंदे हिन साल 2017 में सिंधियत ॾींहुं जो स्वर्ण जयंती उत्सव यानी गोल्डन जुबली उत्सव मल्हायो वियो। सिंधु यूथ सर्किल ऐं सिंधी यूथ ग्रुप जे गॾियल कोशिशुनि सां पेश थी रहियो आहे वी सिंधी फिल्म फेस्टिवल। सिंधी फिल्मुनि जे ज़रिए सिंधी ॿोलीअ जे फैलाव जी कोशिश करण वारे वी टीवी बैनर जूं 5 सिंधी फिल्मूं इन मौक़े ते ॾेखारियूं पियूं वञनि। वी सिंधी फिल्म फेस्टिवल 7 अप्रैल खां 11 अप्रैल रोज़ शाम जो 7 बजे सिंधु यूथ सर्किल उल्हासनगर 3। वी सिंधी फिल्म फेस्टिवल में तव्हां ॾिसंदा वी टीवीअ जूं 5 सिंधी फिल्मूं। 7 अप्रैल ते हिकु बर्थडे बाबा गुडियाणे ते, हिक तीर जा 3 निशाना, हिक हसीना 3 दीवाना, हिक बर्थडे बाबा गुडियाणे डे। 8 अप्रैल हिकु बर्थडे रिटर्न्स। हिकु बर्थडे रिटर्न्स फुल 2 न फुल 3 कॉमेडी मूवी। 9 अप्रैल ते तव्हां ॾिसंदा सन ऑफ सिंधी। सिंधी सिंधी सन ऑफ सिंधी, सिंधी सिंधी सन ऑफ सिंधी, सिंधी सिंधी सन ऑफ सिंधी, सिंधी सिंधी सन ऑफ। 10 अप्रैल ते तव्हां ॾिसंदा सिंधी सुपरहिट फिल्म सिंध्याणी। मां सिंध्याणी, मां सिंध्याणी, मां सिंध्याणी, मां सिंध्याणी। 11 अप्रैल ते तव्हां ॾिसंदा वी टीवीअ जी पेशकश जानी जुदा न कर। मुखे चिंता न काइया हम जो झूलण बैठो आ, मुखे चिंता न काइया हम जो झूलण बैठो आ। एंट्री टिकट्स लाइ तव्हां संपर्क करे सघो था सिंधु यूथ सर्किल जी ऑफिस में या वरी फोन करियो 9822448808। त यादि रखंदा वी सिंधी फिल्म फेस्टिवल सपोर्टेड बाय मंच टीवी। आपका मन हमारा मंच।